रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ثم لتسألن يومئذ عن النعيم وقال الله تبارك وتعالى وجزاهم بما صبروا جنة وحريرا وقال الله تبارك وتعالى في شأن حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله من समुद्र जैसे मोती की नमिलन जन के मोती निची अदा हुए पवन मौज मेरा कोहे माजी की नमुड़न से लाल पिया मज पाता लजे सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन स्टेज पे बैठे सैयद सादात उलमाए किराम खुलफाए किराम हुफ़ाज़े निज़ाम इलाइक़ा मुअज़्ज़ज़ीन ऐ ओरे परे खां आयल मुझे मदीने वारे मीर जा दीवानो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह जी ज़ात जा अणगणिया एहसान जे ज़िंदगी में एक भेरो वरी पाजे महबूब जे मिलाद जी महफिल नसीब फरमाए। उन करीम रब जे दरबार में सवाल आई मुझा सोहना रब करीम जिंदगी जो जेतिरो हिस्सो बाकी बचे थो मुझा मौला पंहिंजी हम्द ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद में गुज़ारण जी तौफ़ीक़ ऐलानात प्रोग्राम जे मुतालिक काफ़ी थी चुका। रात जो हिस्सो तव्हांजे साम्हूं पर अब्दुल गनी लतीफ़ी जो साॻियो ई नारो भत ठरण कोन दुसियो भत कढवा जो रात जो 11 बजे ताईं गरम लॻो सवाल इहो भत आहे कहिड़ो जेको रात जो 11 बजे ताईं गरम जीबो जा दोस्त फकीर खे ख़बर त देगिन जो भत ठरंदो त आशिकन जे दिल वारो जेको भत आहे कॾहिं बि कोन ठरंदो। हिन दफ़े मियां अब्दुल गनी खे ख़ुश करण जे लाइ ॻाल्हि सिधी सही
यकी धर देनी सीस में तुझी मर्जी आ जेडी महल ताई बड़ी प्रोग्राम हलाए जा वो असा के मौको दी जा वन तबीयत में ये अयाल ना है इंशाअल्लाह ताला दोस्तों वो मौजू इन्हीं मौजू से इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर ए आजिज पंजे अकुल आहर पंजे मोहब्बत आहर जेको अल्लाह चवरायो जरूर चौदस इंशाअल्लाह ताला जो त साकिरों में आशिकन जी जमायत का बेहन जेला जाय कोने पीहन जेला भी जाय कोने इन दीवान सा जेतरो हली सके सुमा जरूर हलदुस मुजा दोस्तों महफिल है मिलाद जी याद इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आओ बगैर कह देर जे कुरान करीम जे आयत का शुरू तो कयो महफिल के अल्लाह जी जात पंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम मुंडवारे उगाले मुझु याद कंदा हल जो छो त मौजू हेदे ए होदे मौजू जेको खणदा सी सिधो हलदा सी इंशाअल्लाह मुंडवारा जुमला याद कजो कुरान करीम जे आयत जो तर्जुमो कया उनके ज़हन में रखी हल जो अल्लाह जे ज़ात फरमायो सुम्मा लतुसअलुन्न कोई तव्हां खां सवाल कयो वेंदो जवाब जो छा कयो वींदो सवाल जी गाल पद में आया उनका पहली सुम आयो पोइ तव्हां खां सवाल कयो वींदो यानी हींअर तव्हां खां सवाल कोन कयो वींदो जुमलन ते गौर कंदा हलजो सुम्मा लतुसअलुन्न पोइ तव्हां खां सवाल कयो वेंदो हींअर तव्हां खां सवाल न कयो वेंदो हींअर तव्हां खे आज़ादी ॾिनी वई आहे हींअर तव्हां खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आज़ादीअ सां गॾु अख़्तियार ॾिनो वियो आहे हिजे लाइ अख़्तियार ॾिनो वियो आहे जंहिंजे लाइ सवाल थींदो उन साथ जे लाइ हींअर तव्हां खे अख़्तियार ॾिनो वियो आहे कहिड़ो अख़्तियार ॾिनो वियो आहे अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो तव्हां खे अख़्तियार इहो ॾिनो वियो आहे त उन ज़ात खे सुञाणो था या नथा सुञाणो तव्हांजी मर्ज़ी आहे गड्डो हल जो मूसा न हेडे न होडे गाल सिधी हलंदासी छो त अक्सर दोस्त चवंदा आहिनि साईं मौलवी साहब अचो था गाल शुरू करे पोइ हेडो होडो मिड़ई ॾेढ कलाक पूरो इंशाअल्लाह इहे न थींदो जेका गाल खणंदा सिधो मदीने हलंदासीं सुभान अल्लाह सुम्मा लतुसअलुन्न पोइ तव्हां खां सवाल कयो वेंदो पोइ कयो वेंदो कहिड़े कॾहिं कयो वेंदो यौमइज़िन क़यामत जे ॾिहाड़े सवाल कयो वेंदो कॾहिं सवाल कयो वेंदो थोरो ॻाल्हाईंदा अचो मूंसां कॾहिं सवाल कयो वेंदो क़यामत जे ॾिहाड़े हींअर सवाल कोन थींदो जुमलन ते गौर कजो हींअर सवाल कोन थींदो यानी दुनिया में तव्हां खां कुछ भी पुछो कोन वेंदो सवाल तव्हां खां थींदो ज़रूर मगर पोइ थींदो कॾहिं थींदो लतुसअलुन्न यौमइज़िन क़यामत जे ॾिहाड़े थींदो मौला छा जे बारे में थींदो अल्लाह फरमायो सुभान अल्लाह छाजे बारे में नेमत जे बारे में जवाब जो छाजे बारे में चार जुमला ॻाल्हाया
इन चई में चुकलन ते तकरीर कंदुस पहिरो जुमलो कोई सवाल थींदो पहिरो जुमलो बियो जुमलो सवाल थींदो टियों जुमलो क़यामत जे दिहाड़े चौथो जुमलो त नेमत जे बारे में अचो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह क्लियर चई छॾियो हिन दुनिया में तोखे इज्जत ॾिनी अथम सदको पंहिंजे महबूब जो ॾिनो अथम मां अल्लाह जे ज़ात तोखे ऐबन खां ढकियो आहे पंहिंजे महबूब जे सदके में ढकियो आहे अल्लाह फरमाए थो तोखे दुनिया जे अंदर इस मुस्लमान हुअण जी नेमत बख़्शी अथम महबूब जे सदके में मस्जिद ॾिनी अथम महबूब जे सदके में सुहारी ॾिनी अथम महबूब जे सदके में पर रब ॿुधाइण थो चाहे ज़ाल ॾिनी अथम सुन्नत महबूब जे सदके में औलाद ॾिनो अथम महबूब जे सदके में उन्हनि शयुनि जो नालो वठण जिन जो तोखे असांखे एहसास थींदो आहे मुंहिंजो रब थो फरमाए दौलत ॾिनी अथमि महबूब जे सदके में इज़त शोहरत ॾिनी अथमि महबूब जे सदके में मुंहिंजो अल्लाह थो फरमाए ऐं मुंहिंजा बाना हिकिड़ी उहा शइ ॿुधा जेका मां अल्लाह पंहिंजे यार जे सदके में तोखे कान ॾिनी आहे सुभान अल्लाह तुझे दिल में ख्याल ईंदो दौलत तो खुदा काफरन के भी ॾिनी आहे मुंहिंजा दोस्त तुझे दिल में ख्याल ईंदो इज़त तो खुदा काफरन के भी ॾिनी आहे इहो ई त जुमिलो आहे जेको जो मीरपुर वारनि खे खोले खोले ॿुधाइणो आहे इहो ई त जुमिलो आहे जेको अॼु खोले खोले बयान करणो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब जे ज़ात बरकात फरमायो ऐं मुंहिंजा बाना सभु कुझु करे रहियो हाँ वमा आताकुमुर रसूल ओ दुनिया वारो जेकी कुछ मुस्तफा दीदो वने फखुदू देर न कचो मुझो मुस्तफा दीदो वने जो खरीदा थदा वने जो कुरान करीम जे अंदर छो त फकीर अब्दुल गनी तव्हां खे ॿुधायो त हे फकीर कुरान जा दलील ॻाल्हाईंदो अल्लाह जे ज़ात फरमायो त मां अल्लाह तव्हां खे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजो महबूब मुस्तफा वठण कोन आयो आहे मुंहिंजो महबूब त रुॻी ॾियण जे लाइ आयो आहे वरी जुमलो कुरान करीम जो ॿुधो अल्लाह फरमायो वमा आताकुमुर रसूल फखुदूहु जेकी कुछ मुझो महबूब ॾींदो वञे तव्हां वठंदा वञिजो अल्लाह जे ज़ात फरमायो तोखे मूंखे फरमायो त जेके महबूब ॾींदो वञे उहो वठंदा वञिजो रुॻी तोखे मूंखे न फरमायो वरी पंहिंजे महबूब खे फरमायो इल फला तनगर ओ मुझा महबूब तो मुस्तफा के मां अल्लाह जी ज़ात हुक्म थो कयां त जेको सवाली अचे उनखे खाली न मोटाइजा दुनिया वारनि खे हुक्म थो कयां जेकी महबूब ॾींदो वञे महबूब खां वठंदा वञिजो सवाल पैदा थियो ओ मुझा मौला महबूब खां वठण लाइ रुॻी महबूब जा दीवाना या सभिनी खे अल्लाह जी ज़ात बर्बाद फरमा रहियो आहे मुंहिंजा मुस्तफा ओ मुंहिंजा मुस्तफा अचण वारनि ॾे निहार जा मोकिलण वारे ॾे निहार जा अचण वारनि ॾे जवाब ॾियो अचण वारनि ॾे न निहार जा मोकिलण वारे ॾे निहार जा छो त तुंहिंजे दर ते ईमान वारा बि ईंदा तुंहिंजे दर ते मुशरिकीन मक्का बि ईंदा तुंहिंजे दर ते काफ़िर बि ईंदा तुंहिंजे दर ते यहूदी बि ईंदा ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा जेको बि तुंहिंजे दर ते झोलड़ी खाली खणी अचे उनजे साथ दे तू न निहार जा गुनाहन दे महज को न निहारी दुस निकाह मुस्तफा तू फरमाए जा राज़ी मरब बणी थी पवंदो मासे हिकिड़ो यहूदी केरा
गालायो केरा हिकड़ो यहूदिया बचड़ो अल्लाह जे साथ हिकड़ो दिनवा साल भी यहूदी मुर्स भी यहूदी पई ईमान खो परे बचड़ो बे अल्लाह हिकड़ो दिनवा दादलो बचड़ो दौलत मंद मां पीर नंढड़े लागो मां बच्चे के चवंदिया बच्चा झंझ में बकरियों चारण वनी तो भले पर याद रखजा हिकड़ो जवान आयो आ जे जो नालो मोहम्मद करीम कदे भी उन जे मुंह ते न पइजा केर ॿुधाए रही है तो यहूदिया जी औरत केर छॾे रही आहे पुट खे जवाब जो केर छॾे रही आहे यहूदियानी औरत पंहिंजे पुट खे छॾे रही आहे ऐं मोहम्मद करीम जे मोहम्मद तलगर तो घरों सवाली पड़जी तो निकरी ये तो थे तमा मुस्तफा तुझो सवाल पूरो न करे यहूदी दिन में सवाल खड़ी निकतो जो मुस्तफा जो दीदार करवा एदा मुझो महबूब मुस्तफा छछल जे तरफ रवानो थियो बस तेरी दिया दिया यहूदी जिन निकाह कदम दी वैया मुझे मुस्तफा जो दीदार थी तो वयो दिल पंहिंजी कुर्बान कदो वयो जुल्फे देखी हाय नजरों ने खटा देखी है जुल्फे देखी हाय नजरों ने खटा देखी है लुट गया जिसने लुट गया जिसने मेरी आका की अदा देखी है लुट गया जिसने मेरी आका की अदा देखी है मुझे मुस्तफा जे चेहरे ते निगाह कंदो हुयो पत्थर दिल हुयो अल्लाह उनखे वरी मेड़ बनाए जींदो हुयो यहूदी बचड़ो दिल नहीं लेठो मुझा दोस्त सजो ॾींहुं हुज़ूर जे पोयां रोज़ बकरियूं चारींदो हुयो अॼु महबूब जो दीदार थी वियो बकरियूं विसरी वयूं हे हुज़ूर जे पोयां दीदार लाइ टियोड़ो थो वञे ओ मुंहिंजे महबूब जा दीवाना गौर कयो हे चरियो हुज़ूर जे पोयां दीदार जे लाइ टियोड़ो थो वञे बकरियुनि खे छॾे थो ॾे मुंहिंजो अल्लाह बेनियाज़ रब छंछल जे पखड़नि खे छंछल जे शेरनि खे हुकुम थो करे त दीवाना पंहिंजे यार जे दीदार में पूरो इन जे बकरियुनि खे तयार करे घुमाए चारे घर तव्हांखे छॾे अचिणो इहा ॻाल्हि मामूली न आहे नबी करीम अलैहिस्सलाम जेको सहाबिया जेके हुजूर लक़ब ॾिनो सफ़ीना जो छाजो लक़ब परी जो छाजो लक़ब ॾिनो छो हुजूर फरमायो कि उलमा भी बैठा न थोड़ो दलील मजबूत या उलमा जे मुझे मदीने जे मीर फरमायो तुझी टूटी सहाबा जो काफिलो अगियो हले तू पोया पोया हलंदो जेको सामान का शै रदी वने उहा खणंदो अच उहो सहाबी सगोरो सामान खण दे ढेर करे ईंदो हो मुंहिंजा दोस्त सामान बेड़ी खणंदी आहे हुज़ूर फरमायो तू मां मुस्तफा जे गुलामनि जो सफ़ीनो हज़रत सफ़ीना जे नाले सां मशहूर थी वियो अजीब इत्तिफ़ाक़ सहाबा हलंदा विया सामान किरंदो वियो हे सफ़ीना हज़रत सफ़ीना खणंदो वियो सामान खणो थी वियो काफ़िलो निकिरी वियो राति थी वई शाम पर शेर अची वियो सुभान अल्लाह
केरा सामो ओ साकरे वाला गाला केरा सामो पर शेर जीवयो हजरत सफीना पर शेर के दिसी परेशान न तो थे बिगे न तो घबराए न तो हजरत सफीना के खबरा चाहे मुस्तफा जो गुलाम कायनात जो सरो सरो न महबूब जो रब गुलाम बनायो हूं भी सच भी हुआ टिके तो हुआ जो जो निधन हुआ टिके तो केरा चला पड़ियो परी चो केर टिके तो वा जेडी मन दरगाह मिलंदा कबर में लुटियूं फलाऊं थव कबर में विछू थव कबर में नाग थव कभी सहाया गाल गलत कोन थो चली कबर में लुटियूं भी आहिनि कबर में फलाऊं भी आहिनि कबर में नाग भी आहिनि कबर में विछू भी आहिनि पर इहे उन्हनि खे ॾींदा जंहिंजो को खणी साईं को न हूंदो ये तमाम मुसीबतों उन्हनि जेला जन जो धनी सही कोन हूंदो असां त हिते बि चऊं था रुगी कबर में पहुचण जी देर गुलाम पहुचंदा वेंदा लियो मुंहिंजो मुस्तफा पाण केर लियो पाईंदो जवाब दे केर लियो पाईंदो जो मुंहिंजो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लियो पाईंदो केर पाईंदो जो मुंहिंजो नबी पाईंदो केर पाईंदो इहे नथो चवी केर लियो पाईंदो हम्माद हमीद महमूद नबी हम्माद हमीद महमूद नबी महताब नबी खुर्शीद नबी हम्माद हमीद महमूद नबी महताब नबी खुर्शीद नबी आहे बसरन जी अजीद नबी वरी तो जुमलो दोहराया छो त साकरे वारन के इश्क जे झूठे में मदीने वठी वञणो आहे हम्माद हमीद महमूद नबी महताब नबी खुर्शीद नबी आहे बसरन जी अजीद नबी मुजीद नबी मुजीद नबी मुजीद नबी मुजीद नबी ईमान नबी कान नबी इरफान नबी कुरान नबी ईमान नबी इरफान नबी ज्ञान नबी कुरान नबी मुजीद नबी मुझी जान नबी मुझी जिंद नबी मुझी जान नबी मुझी जिंद नबी मुझी जान नबी मन मौला नबी नबी आहे आला औला नबी नबी प्यारन में निहारो नबी नबी प्यारन में निहारो नबी 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 प्यारन में निहारो नबी नबी प्यारन में निहारो नबी नबी कुरान जे प्यारन में निहारो नबी नबी उम्मत जो उजो सुनो नबी रहमत जो कर आ मिठड़ो नबी नबी प्यारन में निहारो नबी नबी प्यारन में निहारो नबी नबी भूल जो सहारो नबी नबी उड़ो त किनारो नबी नबी आहे इश्क समुंदर मुंहिंजो नबी है सागरो वारो यकीन ॼणो तुझे मुझे कबर में ईंदो सुनो नबी नबी मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कबर में दो आशिकन के कुर्ब कराइंदो दीदार करदो इन करे चौका तन धड़कायो मालिक अबारा सुभान अल्लाह बेशक जय दीवाने का पूछो तू कबर का ठगी न तो कबर जो कब्र जरूर आहे मगर उम्मीद पक्की आहे कबो जो पीरी लियड़ो पाइंदो रब बेड़ो पार करे साधन लफ्जन में ऐ मुसलमान साधन लफ्जन में परिवार रहजी नफसे बस तू रूही एतरो कर जो मुझे मुस्तफा सा पाजी निस्बत पक्की खुदा जो कसम खड़ी तो जवा मुझो मुस्तफा होवा उनमा बैठा मुझो मुस्तफा होवा जदे मुझे दोस्त अजीज काबतुल्लाह शरीफ बे काबतुल्लाह शरीफ मा 300 फुतल्लाह जी महल आई मुझे मदीने जे मीर फरमायो अता अली जी मुझा आका इन 300 फुतन के लाया मुझे सोने अली अर्ज कयो त मुझा आका हाजिर हुजूर
हुजूर फरमायो अता अली मां मुस्तफा जे कुलड़न ते पी करेला है हजरत अली जवाब दिनो ओ मुझे का नबुवत वाली मुहर लगी भैया अली महबूबन जो गुलाम अली ये हयात हो वचे अली जे दिल थी चवे त महबूब मुझे कुल दे चढ़ जुमलो मुझे मुसलमान मुझे मुस्तफा फरमायो अली अता अली तू सच तो चवे त तोखे हयात हो वचे तुझी दिल भी सच थी चवे त महबूबन जा कदम मुझे कुलन ते हुजन पर मां मुस्तफा जी गाल बुधो तो जे कदे मां मुस्तफा इन जे कदे मां मुस्तफा इन पुतन के हथड़ो लाई दुस हथड़ो मोजो लगदो विंदो अल्लाह पुतन के भी जन्म आजाद करे छदीदो जेकॾहिं पुतन खे हथ मुझे मुस्तफा जो लगे तो पुतन तो जन्म जी पाए हराम थी थिए तो बुधा जलन आशिक जे कब्र में मुस्तफा ईंदो बुधा त जन्नत ठहंदी आहे न अज़ीज़ा ने मन खुदा का और मुझे मदीने जे वीर सल्लल्लाहु अलैहि व वसल्लम जे ज़ात जो अल्लाह जे ज़ात बाबरकात ज़मीन ते पाछो न पैदा फरमायो छाजे करे न फरमायो हज़रत उस्मान सुने त चई छडियो इन करे अल्लाह पाछो पैदा न कयो त मुझे मुस्तफा जे कह दीवाने जो पीर मुझे महबूब जे पाछे थे न चे लेकिन कह बे आशिक चयो ऐ सुन उस्मान तू भी सच तो चवे पर मुझी दिल थी जवे तो अल्लाह जे ज़ात महबूब जो पाछो इन करे न बनायो पाछो कदे अगे हलंदो पाछो कदे पोयो हुंदो मुझे अल्लाह जे कुदरत यो बर्दाश्त न कयो मुझे मुस्तफा जे अडो भले पाछो जे पर अगे हले बर्दाश्त को न कयो अरे तकबीर अरे रिसालत अरे तहकीक अरे हैदरी अरे पीर उलमाए सुन्नत लेकिन कहते दीवाने चयो त मुझे मदीने जी मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाछो अल्लाह इन करे न बनायो जो हुजूर मक्के में हलदा होया दीवानो और साथ जो हुजूर मक्के में हलदा होया जदे मक्के में हलदा होया जेकरे हुजूर जो पाछो हुजे हां ईने ईने केदी महलबी जेकरे हुजूर जो पाछो खुद जे मथा पे जीवन हां अल्लाह हुन पुत के वरी जन्म में की सारे ऐ दोस्तों आशिकन जो अकीदो सहाबा जो अकीदो त महबूब जो पाछो के जेकर पुत ते भेजे वने रब पुत के भी जन्म दे न मोकले इन करे अल्लाह पाछो न बनायो त वो आशिकन सचो तो बिताई आशिकन जो भी अकीदो जे खबर में मुस्तफा ईंदो उन कबर के मुजो रब जन्नत जे बागन मा हिकड़ो बाग बनाईंदो यही सबब जो दीवाना बस्ताना चौंदा ओ जने पुछता मलाइक चमचो सान मत सुहेड़ नबिया जो गुलाम आया ओ जने पुछता मलाइक चमचो सान मत मिचेड़ नबिया जो गुलाम आया पीका न जाना तो रुगो पढ़ा तो दुरूदो सलाम आया यो कोई अमल कोने रुगो उन्नाजी मोहब्बत आती अन में रखी इसमो आका जो खेड़ चुमा तो मोहम्मद नामो आया
अजीज दोस्तों मोलिया बीच पे हलाल यहूदी बचड़े हुजूर जो दीदार कयो अल्लाह जे साथ बाबरकात छुजे पकड़न के हुक्म कयो मुझे मुस्तफा जे दीवाने जो बकरी उचारे अचो अजो महबूब जे दीदार में यहूदी जो बचड़ो बकरी उन जो झकड़ा शेर प्याजा कादे शेर कादे बकरी कादे पकड़ कादे बकरी जवाब मिलो त जदे शेर शिकार के न थो दिसे अल्लाह जे महबूब के थो दिसे त रब वरी को शिकार इन करे न थो करे त इन जे मालिक जी निस्बत मुझे मुस्तफा साहिब रब वरी तो के जहन्नम जे बाहि में गई साड़ी दो रब बत चो तो इन तो दे न थो दिसा पर जे कान निस्बत मुझे यार जी खड़ी आए भाई मुझे निस्बत दे इंशाअल्लाह ताला दुनिया दिसदी खबर उते पवंदी हिते सवाली कोने अल्लाह चई छयो हिते न पुछदो मई जिय पढ़ई थी अगर खाई भले तू लगा अल्लाह फरमाए तो जदे उते पहुंचदे जदे सभई नफ्सी नफ्सी सदा हिकड़ो मुझो यार होलो जो उम्मती उम्मती कदो ओ उते जवाब मिल जाता हिन महबूब जो ही करके सुभान अल्लाह अजीज़ान मन यहूदी बचड़ो जेडी मल महबूब जे दरबार में निकरंदो बकरियों हिन आगे घर पहुंची वीदियूं हन अबो अम्मा भी सदा है बकरियों ॾाढो ड्रॉ करे आयो हन खीर हद को ज्यादा हलको पयो बचड़ो आयो अम्मा चवे थी बचड़ा कहिड़ी चूई में बकरियों काहे कयो होए जो बकरी ने कदे भी ड्रॉ न कयो जेतिरो हाणे ड्रॉ करे आयो हन खिली चवे तो अम्मा ज़रूर सुभान अल्लाह एकड़ो दी हुई गुजरियो पियो दी में भी गुजरंदो वियो गालियां खणियूं कईमर गाल के खुटाया एकड़ो दी अजीब कुदरत जो निजाम मुझा महबूब कदे बाहर निकली वया हे दीवानो दीदार जेला आयो महबूब जो दीदार करण आयो अञा कलमो भी न पढ़ो थई दिल में इश्क रखो वेठो दिल में मोहब्बत रखो वेठो हुजूर के खोली दो रहो महबूब मौजूद न होया जेडी मल घर मोटी वयो मोहलत पयो अमर चवण लगे बचड़ा अज तुझो भी मोहलत हला अज तुझे बकरन जो भी तो खालिया सुभान अल्लाह अज सागी जूने कोन काहे रे जा खामोश बचड़ो जवाब न थो के ही नयो हुजूर कोन होया बकरियों मोटी आई पाण मोटी आयो वरी अमर पूछे छी बचड़ा हाल हीरो जवाब न थो दे देखिए नी गुजरदा वया खादो पी को छुटी दो वयो चुत मुझा दोस्त चो लगी तुझी तार चल के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार चल के दुनिया में उहे दीवाना असहाबी परियों पर मुझे यार जथई मस्ताना लगी तुझी तार चल के यूसुफ ले यार रहुई हिकड़ी सुलेखा दीवानी यूसुफ ले यार हुई हिकड़ी सुलेखा दीवानी हे मुल्क सजो महबूब भला मुल्क सजो जो महबूब भला सुभाए कभी मस्ताना लगी तुझी तार जखे इश्क लगी तो खबर हो रात जो निकरदे न रोड ते त हमरा हथ में मोबाइल होंदी ई लगो पियो होंदो न सवारी जी पता न बाबा जी रात जो खैर कथई जो तो बस के छदे मिली ई लगन सजी रात गुजरी रही तो के निंद कान आई चवे तो कान आई बच्चा छो इंसान को नहीं चवे तो इंसान तो आया पर जे प्यार करी तो खबर पवई निंद जी खबर क्या न हो गया इते नौजवान ॾाढो खुश थी वियो यार मुझी तारीफ थी पहले ओ चरिया या तुझी तारीफ ना है या मुझी इंसान का तू उन जेला रातू थो गुजारी जेके तुझो एहसास ही कोने को तो उनके भुलाए छडियो जने तू वजूद में कोन है रात जो रातू चाकी तुझे ला दुआ पूरो हो
सुभान अल्लाह बेकदर नौजवान पंहिंजे हकीकत खे सुञाण बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मता क़ाइम ॻाल्हि रहिजी वञे नौजवान वेठो आहे बीमार थी वियो हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं न खाइण न पीअण जे करे कमज़ोर थी वियो अमड़ चवण लॻी बचड़ा तुंहिंजे जिस्म जो हाल नाहे मामिलो छा आहे चवे थो अम्मा राज़ न पुछ अबो चवे थो राज़ न पुछ आख़िर हलंदे जॾहिं हली न सघियो चुरी न सघियो जेॾी महिल इंतहाई ज़ईफ़ थी वियो अम्मा बि ॾिठो त आख़िरी स्टेज आहे अबे बि ॾिठो त आख़िरी स्टेज आहे जेॾी महिल मां चयो बचड़ा इहो अंदर जो सूर खणी ॾींदे त मुंहिंजो अंदर फाटी पवंदो मां तुंहिंजी जी चल अम्मा मूंखे पंहिंजे दिलि जो राज़ ॿुधा निहारे चवे थो अम्मा जे मां तोखे दिलि जो राज़ ॿुधायां त तूं मुंहिंजी ॻाल्हि पूरी कंदीअ मां चयो बचड़ा हुकुम कर तुंहिंजी अम्मा कीअं थी तुंहिंजी उम्मीद पूरी करे सुभान अल्लाह मां वाइदो कयो ऐं बचड़ा जो हुकुम कर किस तुंहिंजी अम्मा तुंहिंजी उम्मीद कीअं थी पूरी करे हाणे बचड़ो जेॾी महिल ॾसेसि थो त हिकु शाइर सिंधी शाइर पंहिंजे लफ़्ज़नि में छा चयो त बचड़ो अम्मा खे छा पियो चवे थो छो था मूंखे खणो चाचो थी तुस्मती को घुमागे अचो छो था मन ने मूंखे खणो चाचो थी तुस्मती को घुमागे अचो जिधरे तन जमी का मुझे मरे जमी का दवा खाना मुखे आका जदते पुजागे जो मदीने नबीयत से कंतो रहो या उम्मीद अल्लाह में आखरी मदीने नबीयत से कंतो रहो या उम्मीद अल्लाह में आखरी जेके नसाल उबरे जेके नसाल उबरे बजने आलो उनन सन लिखाए जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जेॾी महिल न मां बचड़े जे लाइ ॿुधो त ही त उन महबूब जो दीवानो जंहिंसां असांजो वास्तो ई कोन्हे पीउ ॿुधो हे उन महबूब जो दीवानो जंहिंसां असांजो वास्तो ई कोन्हे पीउ खणी गोॾा पोटारिया मां जंहिंसी ॻाल्हि ॿुधो बचड़े जी मां मूं पंहिंजे पुट सां वाइदो कयो आहे तुंहिंजो अंकल पूरो कंदसि जेको खणी वञ बचे खे उथारण जी कोशिश कई उथी कोन सघियो हलाइण जी कोशिश कई हली कोन सघियो जेॾी महिल न बच्चो उथी न सघियो हली न सघियो अमड़ जे निहारे चवे थो अम्मा जी चई मुंहिंजा जानी चवे थो अम्मा वाइदो कयो हुई भला जे मां नथो हली सघां मुंहिंजो महबूब त अची सघे थो जी चल अम्मा मां नथो हली सघां का ख़ैर आहे मुंहिंजो महबूब अची सघे थो अमड़ चवे थी बच्चा मां यहूदी तुंहिंजो बाबो यहूदी महबूब कीअं ईंदो चवे थी अम्मा ओ मुंहिंजी जी चल अम्मा तूं पाण ॾे न निहार तूं बाबे ॾे न निहार मुंहिंजो नियापो त मुंहिंजे महबूब ते पुॼाए ॾिसो त मुंहिंजो महबूब कीअं थो जीअरो पाए ॾिसो त मुंहिंजो महबूब कोॾे थो ॾिसे बाबे ॾे थो ॾिसे या पंहिंजे दीवाने थो मुस्तफा ज़ाल मजबूर कयो मुड़स खे
देर न कर मुझे बचड़े जी तमन्ना पूरी कर आखिर मजबूर थी मुर्सका दे वयो छो मदीने जे यार दे वयो खा दे वयो वरी चौका दे वयो मदीने जो नालो वठण सां लिंगन में कटड़ा छनी खाया जो लता थरका दे वयो अल्लाह करे मदीनो हिकिड़ो दफ़ो ॾिसी अची मदीने जो दीदार करे अची मदीने जो माण्हू ॾिसी अची मदीने वारनि जो कुर्ब ॾिसी अची त मदीने जो लफ़्ज़ ॿुधण सां तुंहिंजे चांद मां शरीरूं निकिरी वञनि से हाजी अमीर बख्श ईअं न दोस्त वेठा हो मदीने वारा इहे आहे या कोन्हे उन्हनि खां पुछो जेको मदीनो घुमी आयो आहे हिकिड़ो चुल्लो चवां जे इजाज़त ॾियो ओ अॼु मदीने जी यादि ओ ॾाढो थी रोवाए ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोवाए ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोवाए ओ ॾाढो थी रोवाए बेहा कहिया विसारे ॾाढो थी रोवारे बेहा कहिया विसारे ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोवारे ओ मूंखे मदीने जी यादि अठई पहर दिलड़ी ताहूं करे थी अठई पहर दिलड़ी ताहूं करे थी पहुंचे साईं अल्लाह रोए रड़े थी पहुंचे दिल पर रंदा रोए रड़े थी ओ मूंखे मदीने जी यादि ॾाढो थी रोवारे ओ मूंखे मदीने जी यादि आहे अर्ज़ु मौला मदीने में मारे ॻोठ बलीदाद जोखे मां प्रोग्राम करे निकितासीं त फ़कीर शेर अली गॾु हुयो उहो थो ॻाल्हि करे चवे थी मदीने मां हाणे मोटी आयो आहियां हिकिड़ी कुराड़ी हुई मूंसां गॾु अहिड़ी सादड़ी हुई जो कोई हुनखे कमरे में रहण न ॾे जंहिंजे कमरे में मोकिलिया चवनि बाबा हिन कुराड़ीअ खे कढ जंहिंजे कमरे में मोकिलिया चवनि हिन कुराड़ीअ खे कढ मां हुन ॾे निहारिया हुनजी ख़िदमत कयां त मुंहिंजा मौला तुंहिंजो अजीब रंग आहे चई बसि टाइम थोरो गुज़रियो ख़बर तंहिंमहिल पई जेॾीमहिल कुराड़ीअ कलमो पढ़ी दम खणी हवाले कयो कि मदीने शहर में जेडी मन जो तबड़ो परवाह थी वयो उहे साॻियाई जेके उन कुराड़ी के ॾिसण न पिया चाहिन ताहू कर काचर कुराड़ी अॼु त तूं मैदान मारे वई असां वेंदासीं तूं हुजूर जे दरबार में हमेशह रहिजी ऐं मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो कंहिंजे सादगीअ खे न सदा कयो हुजूर जे दरबार में बहराड़ी जी औरत आई आहे हुजूर जे रोज़े अतहर जे साम्हूं वेही दुरूद व सलाम थी पढ़े सादड़ी वेचारी खणी पढ़ण कहने सातन हरफ में दुरूद थी पढ़े शहर जी नौजवान छोकरी जेका कहबत कारी वट कुरान पढ़ियल हुई उन वाली किरायत सां दुरूद शुरू कयो जेडी मल उन नौजवान छोकरी सुहिणो दुरूद पढ़ियो उहा कुरानी बहराड़ी जी उन ते निहारे सोचण लगी चइबो त मां ग़लत थी पढ़ा हीअ छोकरी सही थी पढ़े हुजूर जे रोज़े ते निहारे सारो रकार रोई चवे थी आका मूंखे त पढ़ण बि कोन थो अचे मूंखे त घुरण बि कोन थो अचे मूंखे त हलण बि कोन थो अचे त तुंहिंजो करम आका जो पंहिंजे दर ते घुरायो अथई हाणे अलाए ग़लत थी पढ़ा अलाए सही थी पढ़ा हाणे मां कीअं पढ़ा कीअं कदे रोई रोई सुम्ही पई अञा अख सां लॻी आहे मुझे मुस्तफा दीदार करायो ऐ मुसलमान केड़ी पंहिंजे किरीअ जी तोखे ॻाल्हियूं ॿुधाया कहिड़ियूं हुजूर जे मोहबत जूं ॻाल्हियूं ॿुधाया हिन सीने में इश्क जो सरड़ो रख पोइ ॾिस त मुंहिंजो महबूब मदीने जे साईं जे उन निस्बत जे सदके मुंहिंजो अल्लाह तोखे दीन दुनिया में इज़त ॾे थो या नथो छा रखियो आहे हिन चङे राज पर में जवाब ॾियो
सिक्सिल पासीरी हले तो रस्ते में उल्टियों कंदो वथे एकरा हसारे मानू मुखे ॾिसण आया हो हर किसने कंहिंजे लाइ आया हो जो महबूब जो ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ आया हो हा मुंहिंजा दोस्त ची उन्हनि खे जन ची सेखारियो ताई सोना इहो दीवानो तूं बि थी न मुंहिंजे मुस्तफा सां प्यार कर त दुनिया तुंहिंजे ॾिसण जे लाइ हैरान ऐं परेशान अर्ज़ु पे कयो ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे मोकिलियो वञ मुंहिंजे महबूब खे ॿुधा त तुंहिंजो दीवानो तुंहिंजो मस्तानो हाणे त हलण खां बि वॾो थी वियो आहे ज़ाल खे कुझु जीअं मुड़ुस ॻाल्हाईंदो आहे चई भॼां थो तूं सोची नथी मां यहूदी हा तूं बि यहूदियाणे हुज़ूर पंहिंजे ॻाल्हि ते यकीन कीअं कंदो हुज़ूर ईंदो कीअं बचिड़ो चवेसि थो तूं वञ त सही तू वञ त सही त तोखे ख़बर पइजी वञे हुज़ूर जे दरबार में ईंदो आहे आका जे दरबार में ईंदो आहे हुज़ूर जे दर ते अची करे अर्ज़ कंदो आहे मां यहूदी आहियां मुंहिंजी ज़ाल यहूदड़ा मगर मुंहिंजो बचिड़ो तो मुस्तफा जो दीवानो आहे जॾहिं हुज़ूर जे दरबार में अर्ज़ थो करे मुंहिंजो बचिड़ो तुंहिंजो दीवानो मुंहिंजो मुस्तफा मुर्की निहारे रहियो आहे पाण फरमायो हा दीवानो मामलो चाहे अल्लाह जा नबी हलण को हलाक थी वियो आहे उथण को वॾो थी वियो आहे वो चवे थो त मुंहिंजो महबूब मूंखां जी तबियत पुछे मुंहिंजे मुस्तफा फरमायो देर न कर सुभान अल्लाह उन जो उन महिल मुंहिंजा महबूब आया जॾहिं यहूदीअ जे दर ते मुंहिंजो मुस्तफा पहुतो आहे उन नौजवान बचिड़े जा आख़िरी मसाह वञी पहुता अखियूं पत थी वियो अमड़ ॾाह गई हेॾा मुड़ुस आवाज़ दिलो तब मुझे बचड़े जो महबूब आयो जेडी मल अमड़ बुधो त मुझे बचड़े जो महबूब आयो बचड़ो भी अखड़ी ऊटी चुको बचड़े के जेडी मल सद थी करे अम्मा सद थी करे हेडो आशिक राज करता है शेर थो पड़े सुभान अल्लाह अम्मा सद करे छाती चवे ए उठी बचड़ा सुजागी कर जे तलबी क्यों से आया थई उठी बचड़ा सुजागी कर जे तलबी क्यों से आया थई अजायो रोन जो महबूब ने कया सदड़ा सजाया थई अजायो रोन जो आका कया सदड़ा सजाया थई हुजूर अची विया अमड़ जो ता कई बचड़े अखियूं खोले ॾिसे त मुंहिंजो मुस्तफा सुभान अल्लाह को अम्मा ने निहारे त मुदींदो आहे को ज़ाल ने निहारे त मुदींदो आहे को पुत्र ने निहारे त मुदींदो आहे भाग उन्हनि जा पसा आख़िरी हुजनि अखिर जियारो चहिरो मुंहिंजे रब्बुल आलमीन जे महबूब जो हुजे खुश नसीब उहे जवान मुझे महबूब ने निहार चवे तो आका कलमो त पढ़ायो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं कलमो पढ़ायो बच्चे कलमो पढ़ी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी बस कई दम परवाज़ थी वियो दम परवाज़ थी वियो तवज्जो कजो ओडो अम्मा ओडो अब्बो हिकड़ी नजर बच्चे दे हिकड़ी नजर हुजूर दे हिकड़ी नजर बच्चे दे हिकड़ी नजर हुजूर दे अब्बे जो ख्याल हुजे रखो अम्मा जो ख्याल हुजे रखो जदे फितरत री मोहब्बत हुजे त चवन त रखो पर जदे निस्बत मुस्तफा दे पे निहारी पाण दे हिक बे दी निहारी त इशारो दे त रखो पर जदे हुजूर ने निहारे चवण लगा सोहना हाणे ही पुरता असा जो पर दीवानो तुझो ये हिन जो हक असा ते ना है इन जो हक भी तो ते या महबूब पाण सा कद खड़ाए वञो
हिकड़े मिनट जे लाइ गौर कर, हिकड़े मिनट जे लाइ गौर कर। उहा कहिड़ी मां खे ख़बर पवंदी आहे मुंहिंजो बचड़ो अमेरिका में मरी वियो आहे, चवंदी मिलियूं विकिणी थी ॾियांव, टिकट करे मुंहिंजे बयत बचड़े जो घुराइजो, हिकिड़ो दीदार कयां। अम्मा चवंदी आहे बचो मुंहिंजे आॾो हुजे, अब्बो चवंदो आहे बचड़ो मुंहिंजे आॾो हुजे, पर मुंहिंजे रब जो फ़ैसिलो निहार। जंहिंजे दिल में मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार अची वेंदो आहे, मुंहिंजो अल्लाह उनखे पंहिंजे महबूब खां हार कोन कंदो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमा अहले सुन्नत। जंहिंजे दिल में प्यार थी वेंदो आहे उनखे रब महबूब खां हार कोन कंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जो करम त निहार, मुंहिंजे मुस्तफ़ा जो क़ुर्ब त निहार। महबूब उनखे रुई खणी न आया, बल्कि ऐलान कंदा आया त जंहिंखे जन्नती ॾिसणो आहे त मां मुस्तफ़ा जे दीवाने खे ॾिसे। ओ मौलाना साहब या इन हक़ीक़त जो इनकार कर या जवाब ॾे त उन यहूदी बचड़े नमाज़ घणियूं पढ़ियूं हुयूं, रोज़ा घणा रखिया हुया, हज घणा कया हुई, कुझु बि न कयो हुई, मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कंदो हुयो। कलमो आखिरी क़यामत नसीब थियो, जवाब मिलियो त कलमो उनखे नसीब थींदो आहे जंहिंजे दिल में मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हूंदो आहे। हर निमाज़ी खे न थींदो आहे, हर रोज़ेदार खे न थींदो आहे, हर ज़कात हज वारे खे न थींदो आहे। कलमो त उनखे रब ॾींदो आहे जंहिंजे अंदर में यार जो प्यार मौजूद हूंदो आहे। जे चाही थो त तमे आख़िर अखियूं मुंहिंजूं हुजनि, चहिरो मुंहिंजे महबूब जो हुजे, त पोइ हिन सीने खे कुशतो कर कंहिंजे लाइ, मुंहिंजे मुस्तफ़ा जे प्यार जे लाइ कुशतो कर। खुदा जो कसम खणी थो चवां, अल्लाह जो कसम खणी थो चवां, जंहिं सीनो मुंहिंजो कुशतो कयो हुज़ूर जे प्यार जे लाइ, मुंहिंजे मुस्तफ़ा बि उन जे लाइ पंहिंजे मोहबत जो दस्तरखान एॾो कुशतो करे छॾियो जो फर्श जा इंसान जा अर्श जा मलाइका बि रश कंदा त मां मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे दीवाने जो गुमान। सुभान अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चरियो मन अदे रही बख्श शास्त्री जी प्रोग्राम ते मौजू रहिजी वियो। हिते बि मौजू शुरू कयो त मां ॿियो ई हा 1 कलाक तव्हांजो यूं थी हलियो वियो। 10 बजे जगह कान ॾिनव, जे 10 बजे ॾियो हा त 12 बजे वरी 2 कलाक कोन तकी रखिया हा, पर मां मोटी वञा न फ़कीर अब्दुल गनी सां छेड़ो ज़रूर कजो। अॼु हुनखे अख़्तियार ॾिनो हो त हुन चयोसीं 10 बजे, अॼु जे 10 बजे ॾे तॾहिं ॾही ताहिरी फ़कीर 12 बजे उथे हा। अॼु 10:30 ॾिनो ते 12 बजे खां पोइ असां नक्शबंदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कोशिश करे, तमामु उलमा कोशिश कंदा आहिनि त 12 बजे खां पोइ सभु को आराम करे, छो त पोयों जेको पहरा उन में यार जो क़ुर्ब ई अजीब। सुभान अल्लाह, बेशक मौजू के चेंज न था करण चाहियां, मोटी अचां पंहिंजी जगह ते अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे क़ुरान करीम फरमायो सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन सुभान अल्लाह। कोई तमाका सवाल कयो वेंदो, कोई तमाका सवाल कयो वेंदो, यानी दुनिया में सवाल न कयो वेंदो, आखिरत में सवाल कयो वेंदो। दुनिया ऐं आखिरत में फ़र्क़ु कहिड़ो आहे? दुनिया उहा आहे जेका मौजूद आहे, आखिरत छा चइबो आहे? जेका बैद में अचण वारी शइ आहे। हाणे गौर कजो मुंहिंजा दोस्त, जेको बैद में थियण वारो आहे, दुनिया खां बैद में थियण वारो आहे, उनजो पहिरो पहिरो ॾाढो चाहे, वरी जो पहिरो ॾाढो चाहे उलमा का ॿुधी चुका तव्हां, मां गुनहगार बि ॿुधी चुकुसि त उलमा तो असांखे ॿुधायो त जॾहिं हिन क़ब्र में पहुचंदे त जेतिरा बि सवाल मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियूं, पर हिकिड़े सवाल ते इत्तिफ़ाक़ आहे त मुंहिंजे मदीने जे ताजदार जी ज़ात तुंहिंजे साम्हूं ईंदी ऐं पोइ पुछंदे मान कान तक़ूल फी हक़ हाज़िर रजुल, दे ख़बर हिन महबूब जे बारे में छा
चवंदो सुभान अल्लाह हिन महबूब जे बारे में जवाब दियो इन त छा थो चई न हिन महबूब जे बारे में छा चवंदो होए जो त ख़बर जेका है उहा अमल न करण जो घर न है ख़बर त जवाब ॾियण जो घर आहे ख़बर खां वठी जवाब शुरू थींदो ए दुनिया तुंहिंजी आज़ादी आहे ए दुनिया में तोखे जेको कुझु करिणो आहे कर ख़बर में जेको सवाल थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ात लाइ थींदो पोइ जवाब ॾे मुस्लमान त जॾहिं क़बर में सवाल थिए हुज़ूर जी ज़ात जो सवाल थे पोइ जेकॾहिं हिते ई तूं तालुक नथो जोड़ी त क़बर में छा चवंदे मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तो सां मुंहिंजो ॾाढो प्यार हो पर जॾहिं आशिक़ ॻाल्हियूं कंदा हुआ तो बहकंदो हुयुसि जॾहिं तोखे नूर करे सॾींदा तो भगदो हुयुसि तुझे आमद जी खुशी कंदा हुया अंदर में सड़ंदो हुयुसि महबूब तुझे आमद के ॾिसी करे या रसूल अल्लाह जा नारा हणंदा हुया हबीब सड़ंदो हुयुसि जॾहिं इहे जवाब ॾींदे तो कसम से खुदा जो जवाब ॾे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे आॾो कदु खणण जे लाइक़ हूंदे ओ चरिया हुज़ूर जे आॾो त जवाब ॾियण मुंहिंजा महबूब गुनाहगार ज़रूर हुयुसि पर ज़ुबान सां बि या रसूल अल्लाह चवंदो हुयुसि दिल में बि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह साधना बेवकूफ अकुल का आरी माण्हू चवंदा आहिनि या रसूल अल्लाह चवण वारा काफ़िर आहिनि या रसूल अल्लाह चवण वारा मुशरिक आहिनि ओ मीरपुर सागरे वारा ए जुमलो गौर सां ॿुधजा उन भाइड़े के ठाकुर पा चई त भुलिजी वियो हई कॾहिं बि काफ़िर या रसूल अल्लाह नथो चई सघे कॾहिं बि मुशरिक या रसूल अल्लाह नथो चई सघे हुज़ूर ऐलान नबूवत कयो टोला मौजूद हुया हिकिड़ो अबू जहल जो टोलो हुयो हिकिड़ो हुज़ूर जे ग़ुलामन जो टोलो हुयो अबू जहल जे टोले मां हिकिड़ो ई आवाज़ ईंदो हो ऐ मोहम्मद ऐ नबी इन खां सवा कुझु बि न चवंदा हुया पर हुज़ूर जे ग़ुलामन वटि हिकिड़ो ई आवाज़ ईंदो हो लब्बैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह जवाब ॾे त या रसूल अल्लाह जो नारो अबू जहल जे टोले हयो या हुज़ूर जे दीवाननि हयो हुज़ूर जे दीवाना सुभान अल्लाह जवाब दे मुसलमान जेकर अबू जहल अबू लहब उतबे शेबे नारो हयो तो पोइ तो असांजे मथां भले भले लगा पर जे अबू बकर सिद्दीक़ चयो त निस्बत सिद्दीक़ी कबूल उमर फारूक चयो त निस्बत फारूकी कबूल उस्मान ज़ुन्नूरैन चयो त निस्बत उस्मानी कबूल हैदर कर्रार चयो त निस्बत अली अल मुर्तज़ा कबूल हसन हुसैन चयो निस्बत हसन हुसैन कबूल जो सोने हैदर कादर जिलानी चयो निस्बत अब्दुल कादिर जिलानी कबूला इमाम रब्बानी चेवा निस्बत इमाम रब्बानी कबूला ख्वाजा बाकी बिल्लाह चेवा निस्बत बाकी बिल्लाह कबूला जो तक ठठे जे केड़े जवान मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी चेवा निस्बत ठठवी कबूला जो जज हुजूर जे दीवाने दे या रसूल अल्लाह जो नारो है दीवाने के ओहा निस्बत कबूला निस्बत एक है मुल्ला जी निस्बत ना है ये मुझे मुस्तफा जे आशिकन जी निस्बत हुजूर जे दीवानन जी हुज़ूर जे मज़मन जी निस्बत ऐ मुंहिंजा दोस्त हिकिड़े मिंट जे लाइ जवाब ॾे हिकिड़े मिंट जे लाइ जवाब ॾे जेकर या रसूल अल्लाह चवण गुनाह हुजे हा अबू बकर सिद्दीक़ कॾहिं बि कोन चवे हा उमर फारूक कॾहिं बि कोन चवे हा उस्मान ज़ुन्नूरैन कॾहिं बि कोन चवे हा लेकिन जवाब ॾे जेकर हुज़ूर जा क़दम चुमण ॾोह हुजे हा हुज़ूर जा क़दम चुमण गुनाह हुजे हा त पोइ जिब्राइल मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमन जो खुड़ियो छो दोस्त अजीज जिब्राइल के चइबो आहे जो जेको मलाइकनि जो सरदार मलाइको के चइबो आहे जो जेका नूरानी मखलूक ओ मीरपुर साकरे वारा अखियूं त खोल दिमाग़ त खोल मलाइक जेको नूरानी जमात जो सरदार ओ हुजूर जा कदम चुमंदो आहे वरी तूं हिन बशर खां पुछंदो आहे त ॿुधाए त हुजूर नूर या बशरा जवाब न दे ओ बेवकूफ तू चवी तो हुजूर नूर या बशरा तोखे ख़बर ही कान्हेगा हुजूर जो नूर हुजण भी हैगा हुजूर जो बशर हुजण भी हैगा पर मुझे मुस्तफा जी हकीकत छागे जिते नूरी कदमन में त बशरी कदमन में मुझे मुस्तफा जी हकीकत है को मुस्तफा जाने जो मुझे अल्लाह पाण जाने सुभान अल्लाह अल्लाहु अकबर
अजीजान मन मतवासा कदो हलदो साबित जो तुम मुझे मुस्तफा जे कदमन के मन शिरक ना है हुजूर जे कदमन के बोसो शिरक ना है पर जो नूरानी फरिश्तन जी सुन्नता जवाब दे दे सुभान अल्लाह बेशक जी सुन्नता नूरानी मलाइका हुजूर जे आमद जे खुशी में हुजूर जे आमद जे खुशी में नचण झूमण अज कुरान तो बुखाए ओ मीर पुरसा करे वाला इन बेचारे मौलाना के बुथा तो ओ मौलाना जह नचण तो रब मनो कया उन को तू छली न तो जह खुशी जो रब हुक्म दिनो उन का छोखो छली जवाब मिलियो मस्जिद बनी ठाराए उन मल याद को नायो तेरो कच तो कया यतीम पाड़े में गरीब पाड़े में बेवा पाड़े में मदरसो को ठाराए यतीम याद को नाया गरीब याद को नाया मिस्कीन याद को नाया फतीका दी वतई मिस्कीन यतीम याद को नाया मुस्तफा जे दीवानन मिलाद शुरू कयो के यतीम भी याद आया त गरीब भी याद आया दोस्त अजीज कराची अपना वठी करे सफिनी के चंदो करे झंडा खणाए इस्लामाबाद लखे झंडा खणी गया गरीबी जा कपड़ा याद को नाया हुजूर जो मिलाद थियो यतीमन जा कपड़ा याद अची वया जदे पाण मुजा दोस्त जुलूस कठी वनी करे पंहिंजे अगवान के खुश करण जेला इस्लामाबाद जे गलन में वेही रहा त उते सहाबा याद कोन आया त सहाबा जुलूस कठा होया जदे दीवानन मुस्तफा के याद करण जेला जुलूस कठा त वरी यारन के सहाबा याद अची वया साबित थियो जवाब मिलियो त तमा माजे यार के राजी करण में राजी रहो असा माजे महबूब के राजी करण में राजी रहंदासीं सुभान अल्लाह बेशक सबके जो पांचो महबूबा जैसे यार तो जो पांचो महबूबा असा जो पांचो महबूबा जैसे खबर प्रभुन नी ही पहुंची जदे दुनिया में सजी ऐते बात पटो बीठो होंदे असा मोहब्बत निहार महबदासी ओ मोजा दोस्त अजीज अगर हुजूर के खुशी में अगर हुजूर के आमद में झूमण दो हुआ तो मुखे जवाब दे सैयद कमर शाह शिराजी वेठो आ अमीर मखसूम रो वेठो आ दीगर उलमा किराम वेठा जदे मुजो मदीने जो मीर ऐ सुनो अबू बकर सिद्दीक ऐ सुनो उमर फारूक जबल उहद ते पहुंचा सुभान अल्लाह बेशक जवाब दे मुसलमानों जदे मुझे मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक गदा उमर फारूक गदा जबल उहद ते कदम हुजूर रख दो गयो जबल उहद नचो आया को नचो जवाब दो झूमो आया को नचो जबल झूमना तो लगे छातो चले तो आयो 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 सरकार आयो सरकार बागु जो लगी पई बहार दिल्ली चवे थी झूमी जवा लख फेरा मरहबा जवा मत सब फेरा मरहबा जवा मत लख फेरा मरहबा सुभान अल्लाह वाह मुझे आका जब जदे उहदे कदम रखियो जबल नचण लगो नचण लगो मुझे मुस्तफा ये कोन चयो त शिरक तो करी मुझे मुस्तफा ये कोन चयो हे छा तो करी मुझे हुजूर फरमायो ओ उहद जी मुझा आका तवज्जो कर हुजूर जे पाक हरफन दे हुजूर जे सुहन लफ्जन दे मुझे हुजूर फरमायो ओ उहद दिसी न तो तुझे मथा इमामुल अंबिया मौजूदा तुझे मथा सिद्दीक मौजूदा तुझे मथा शहीद मौजूदा मोहम्मदुगी जबल जे नचण जो न हुयो जबल खुशी में नची रहियो मुझो मुस्तफा गैब जो खबर ॾेई रहियो ओए बिके के ॾेई रहियो तवज्जो कर मुझा दोस्त हुजूर के साथ आयो छो जबल जबल हुजूर के साथ आयो जवाब दे
हुजूर कैसा कलाम कयो जबल उहद सा जेको जबल उहद सा ॻाल्हाए जबल उहद का सवालो जवाब करे जवाब दे वो जेको सवाल कंदो आहे वो जवाब ॿुधंदो आहे या को न ॿुधंदो आहे मुंहिंजो आका जबल सा ॻाल्हाए जबल सुञाणे त मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहल करीम फरमायो त अल्लाह जे इज्जत जो कसम मां जाते ते महबूब सफी दो हुयुसि पथरियूं कलमा पढ़ंदियूं हुयूं वण सजदा कंदा हुया जबलनि जा पखी परवाना थी ईंदा हुया जबलनि जा जंगलनि जा जानवर हुजूर जे कदमनि में किरंदा हुया मां ॾिसी करे हैरत में पवंदो हुयुसि का बि कहिड़ी शइ सवाइ इंसाननि जे न हुई जेका मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञाणंदी न हुजे जान कुर्बान न कंदी हुजे जबल उहद में हुजूर आया जबल उहद खुशी कई जवाब दियो अच्छा मुझे अञा अॻिते जबल उहद जबल उहद हुआ जॾहिं हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जंग उहद जॾहिं लॻी अमीर हमज़ा सोनो शहीद थियो मुंहिंजे महबूब जो सफ़ो चाचो दिल पर परवानो दीवानो शहीद थियो मुंहिंजे आका फरमायो मुंहिंजे चाचा साईं खे जन्नत बकी ॾेई खणी हलो हज़रत अमीर हमज़ा खे अञा खणी लिखूं पियो त जबल जो द्वार तोड़े छॾियो अॼु बि 14 सदी में इहो जबल जो मुंहिंजा दोस्त मोहब्बत जो कृष्ण मौजूद आहे जबल पंहिंजे पाण के तोड़ियो मुस्तफा जेकॾहिं सुहिणो शहीद अमीर हमज़ा एॾो हलंदो त उहद बि हिते कोन बीहंदो उहद बि गुलाम थी हलंदो मदीने जे मीर फरमायो उहद जबल दाहू थो करे मुस्तफा मुंहिंजा महबूब मुस्तफा अमीर हमज़ा खां सवा मुंहिंजी ज़िंदगी अजाई आहे अमीर हमज़ा खां सवा मां कोन रही सघंदुसि हुजूर फरमायो उहद हिते बीही रहो उहद हिते बीही रहो मां मुस्तफा पंहिंजे चाचे खे तुंहिंजे दामन में दफ़न करे थो सुभान अल्लाह बेशक मुझा दोस्तों है मुझा परवानो मदीने वाले अमीर जा दीवानो अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे साथ बरकत जा आशिको जरा तवज्जो त कयो हेदे तवज्जो कयो हेदे होने ॾिसंदो आशिक छा हो हिकड़े आशिक जे दिल में परेशान थी था वञो मुझे मुस्तफा के दिल ॾेई वियो पंहिंजे सीने के मदीनो बना वियो जिस्म हिते हुजे दिल मदीने में हुजे मदीने वाले जो शान कीअं ॾेखारियो सुभान अल्लाह बेशक अज़ीज़ान मन ऐ मुझा मुसलमान भा मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उहद जबल के रुई न फरमायो ऐ उहद है छो करे तुझे मथा इमामुल अंबिया मौजूद ऐ उहद है छो करे तुझे मथा सिद्दीक मौजूद ऐ उहद है छो करे तुझे मथा शहीद मौजूद जदे हुजूर पुछो त छो करे यकीनन हुजूर जो आवाज सहाबा बुधो पर उहद जो आवाज मुझे मुस्तफा बुधो यकीनन जबल आई हुई जवाब ॾिनो और मुझा महबूब मुस्तफा अज सुञाणा तो तॾहिं खुशी में सुञाणा थो तॾहिं त नची रहियो छो त मुंहिंजे मदीने जे ताजदार जा दीवानो जबल जेको आवाज़ ॾिनो हुजूर जे ज़ात ॿुधो सहाबा बेशक न ॿुधो लेकिन मुंहिंजे मुस्तफा बुरगियो हुजूर मुर्गी फरमायो ए उहद मां मुस्तफा करे सुभान अल्लाह हुजूर जे आमद ते नचण वारा हुजूर जे आमद ते झूमण वारा हुजूर जे आमद ते ठठा खणी गले में घुमण वारा मुझे मदीने जे मीर फरमायो उहद जबल मां मुस्तफा सा प्यार थो करे ऐ मां मुस्तफा पे जबल उहद सा प्यार थो करे जवाब दे मुसलमान जवाब जबल उहद जबला इंसान नाहे हुजूर जो उम्मती की जवाब जो इंसान नाहे पर भले इंसान नाहे उम्मती न जवाब पर हुजूर जो दीवाना जरूर जमा आहे जबल उहद हुजूर जो करवानो मस्तानो मुझे मदीने जे मीर फरमायो हे उहद जबल मां मुस्तफा सा प्यार थो करे मां मुस्तफा उहद जबल सा प्यार थो कया न रुकी ॻाल्हि ख़त्म थी हुजूर जे साथ जबल उहद के खुशखबरी ॾिनी ओ मां मुस्तफा जे इश्क में नचण वारा मुस्तफा तोखे दुआ थो कया जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो जन्नत में वींदा उन जन्नत जे दर ते ॿियो कोई न हूंदो उहद जबल तूं बीठो हूंदे नारे तकबीर नारे रिसालत नारे तकीर नारे हैदरी नारे पीर
हालांकि अल्लाह जी ज़ात कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू खू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहन्नास वल हिजारत। अल्लाह जी ज़ात कुरान करीम में फरमायो ऐ ईमान वारो पाण खे भी जहन्नम जे पाए खां बचायो, पंहिंजे बचड़न खे भी जहन्नम जे पाए खां बचायो। मदीने जे मीर फरमायो वक़ूदुहन्नास वल हिजारत, उन जहन्नम जे पाए जो कारण हिकड़ा इंसान हूंदा या जबलन जा पत्थर हूंदा। जबलन जा पत्थर उगे हूंदा जन मुस्तफा के न सुञातो, इंसान भी उगे हूंदा जन मुझे महबूब के न सुञातो। जन सुञातो उहे जन्नत जे अंदर हूंदा, जबलन सुञातो जन्नत जे दरवाजे ते हूंदा। मुझे करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रबी जबल ओद के खुशखबरी दी, बल्कि मुझे मदीने जे मीर फरमायो त क़यामत ताईं जेके मुस्तफा जे मदीने ईंदा ऐ ओद ते जरूर ईंदा। हुजूर फरमायो जदे ओद जबल ते घुमण अचो त कुछ खाइजो कुछ पीजो। सुभान अल्लाह बेशक उद जबल ते अचो त छा खाइजो ॻाल्हायो छा कजो कुछ खाइजो कुछ पीजो। जेके पेट जी बीमारी हुजे, जेके पेट जी बीमारी हुजे, डॉक्टर इलाज करे छॾियो हुजे, जबल उद ता जेकॾहिं साओ पन बि मिली वञे उहो खाइण तव्हांजो कम आहे। बीमारीअ खां छुटकारो ॾियणो मुंहिंजे करीम रब जो जवाब ॾे मुस्लमान, जवाब ॾे मुस्लमान। जेके उद जबल के मथा जेको कुको जो मेरे बूबे के विश्वासादार बनायो। सुभान अल्लाह बेशक उमा तो खादो कुछ जेकरे जबल हुजूर सा प्यार करे उन जे छातीअ ते कुको जमे रब शफादार बनाना। जेको आशिक के हला गालियों त घणियूं लिखी आई छे पर टाइम मुस्तफा इजाजत नथो ॾे। मुंहिंजे ख्याल में मां ज़िक्र मीलाद खे ख़त्म कया, छो तो ख़त्म त न थींदो बल्कि मां हिते पंहिंजे स्पीच खे ख़त्म कया। अॻे हिस्से में मां सोने इमाम हुसैन खे पढ़ियो। सुभान अल्लाह बेशक मुझे हुजूर जो शान केर कंदो जंहिंजो शान वरफ़अना लक ज़िक्र का अल्लाह बुलंद करे छॾे। एतिरो बि चवणु चाहींदुसि त मुंहिंजा दोस्त अल्लाह फरमायो हिते कोन पुछंदोसीं सवाल कंदोसीं पर कॾहिं जवाब ॾे कॾहिं सवाल कंदोसीं भले ॻाल्हि पूरी कया उलमा जो मयारी थी पवंदुसि। अल्लाह जे ज़ात फरमायो हिते ठर ॾेई छॾी त मैं भले पेनी में कोती खाईंदो बवत वरी किरंदो बवत। अल्लाह फरमाए तो पाण खे बि ॾिसजा, मुंहिंजे मुस्तफा जे दीवाननि खे बि ॾिसजा। जॾहिं महशर जो मैदान थींदो, जॾहिं दीवाना मौज में हूंदा, उते रुई कंठड़ो न फेराइजा बल्कि पंहिंजे मुक़द्दर ते मातम कजा, पंहिंजे मुक़द्दर ते आए हर कुछ हाल के चेजा। जो तो मुंहिंजा दीवाना महशर में भी मुस्तफा जो दीदार करे। सुभान अल्लाह। अल्लाह जे ज़ात फरमायो महशर जे ॾींहुं पुछंदो मां छा पुछंदो मां सवाल उन जो थींदो आहे जेका शइ मौजूद हूंदी आहे। अॼु जो मुस्लमान मौलवी थो चवे सुम्मल तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। अल्लाह पुछंदई त जेके ॾाढो ॾिना वई कीअं खाधई। अल्लाह पुछंदई बकर जो गोश्त कीअं खाधी। अल्लाह पुछंदई अंब कीअं खाधई। अल्लाह पुछंदई सूप कीअं खाधई। मूंखे जवाब ॾे आख़िरत जो जहिड़ो ॾाढो क़बर जे अंदर अल्लाह के खाधे जो पुछो तो कोन पुछो। जवाब ॾियो नमाज़ जो पुछो तो कोन पुछो, रोज़े जो पुछो तो कोन पुछो, हज जो पुछो तो कोन पुछो। क़बर में पहिरो ॾाढो आख़िरत जो उन पहिरे ॾाढे में रब पुछो महबूब जो पुछो। सुभान अल्लाह बेशक अल्लाह सवाल कयो आहे जो सवाल कयो जो महबूब जो सवाल कयो मूंखे जवाब ॾे। जंहिं महबूब खे क़बर में सुञातो उनखे जन्नत जी दरी खुली मिलंदी या न मिलंदी। सुभान अल्लाह बेशक जवाब ॾे खुली मिलंदी या न मिलंदी। पोइ मूंखे ॿुधा जेके जन्नत में क़बर में जन्नत जी दरी मिली वई खुली टिकेट त मिली वई, हाणे त बि सवारीअ जो इंतज़ार आहे। सवारी अचे त वेहणो आहे, परेशानी छा आहे। हा मुंहिंजा दोस्त पहिरियों ॾाको क़बर आहे जॾहिं पहिरें ॾाके ते बि मुस्तफा निस्बत जो सवालात याद रखना। हशर में भी मुस्तफा की निस्बत। सुभान अल्लाह
बेशक उते न की तुझा अंगूर होगा क़यामत जे ॾींहुं न की तुझा ॾाढ़ू हूंदा न की तुझा अप हूंदा न की तुझा केला हूंदा ये मुलाणियूं अटकलूं सकलूं छॾे ॾे उते त नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो उते त हू जो आलम हूंदो हर को पंहिंजे पखर में पियो ॿुधंदो हर हज़ार साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो उते अगरि सवाल थींदो त जंहिंखे रब जन्नत जा वेस पाराईंदो जन्नत जा ताज पाराईंदो मक़ाम महमूद ते सिंगारे बिहारींदो अगरि सवाल थींदो त इहो सवाल थींदो ते ख़बर हिन मुंहिंजे घोट मोहम्मद ला दुनिया में छा बेशक हिकिड़ो ई सवाल थींदो त हिन मुंहिंजे महबूब जे लाइ हिन मुंहिंजे घोट मोहम्मद जे लाइ दुनिया में छा छा हूंदो हिन बेकतुर छा तोखे ख़बर न हुई नमाज़ मिली आहे सदको मुस्तफ़ा जो रोज़ो मिलियो आहे सदको मुस्तफ़ा जो ईद मिली आहे सदको मुस्तफ़ा जो कुछ मिलियो आहे सदको मुस्तफ़ा जो इमाम मस्जिद मिली आहे सदको मुस्तफ़ा जो क़ुरान मिलियो आहे सदको मुस्तफ़ा जो रमज़ान मिलियो आहे सदको मुस्तफ़ा जो खुद रहमान मिलियो आहे जो मुस्तफ़ा जे सदके में मिलियो हिकिड़े मिंट जे लाइ गौर भला हिकिड़े मिंट जे लाइ गौर क़यामत जो ॾींहुं हूंदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो सभु को पंहिंजे गुनाह जे करे पखर में पियो ॿुधंदो लेकिन सभु को नफ़्सा नफ़्सी कंदो हिकिड़ो मुस्तफ़ा हूंदो जेको घोट लॻो तयार थियो बेशक मुसलमान गौर कर हिकिड़ो महबूब हूंदो जेको क़यामत जे ॾींहुं बि नफ़्सा नफ़्सी में न हूंदो तमामु अंबिया नफ़्सा नफ़्सी में कंदा तमामु उम्मतूं नफ़्सा नफ़्सी कंदियूं हिकिड़ो मुंहिंजो मुस्तफ़ा हूंदो जेको उम्मती उम्मती जो मुसलमान यादि रखी छॾ असां क़यामत खे आॾो रखी करे था चऊं नबूवत मुस्तफ़ा जी जवाब दे नबूवत कहजी मुस्तफ़ा जी जवाब दे नबूवत कहजी ओ सागरे वाला जवाब दे दिल खोले जवाब दे नबूवत कहजी रिसालत कहजी जो नबूवत मुस्तफ़ा जी रिसालत मुस्तफ़ा जी किताब मुस्तफ़ा जो रहमत मुस्तफ़ा जी ज़मानो मुस्तफ़ा जो जॾहिं ज़मानो मुस्तफ़ा जो उम्मत मुस्तफ़ा जी त पोइ मूंखे जवाब दे जो विलादत कहजी दिया सुभान अल्लाह मुस्तफ़ा जी कंहिंजे तहीअ विलादत जवाब दे जो नबूवत मुस्तफ़ा जी उम्मत मुस्तफ़ा जी रिसालत मुस्तफ़ा जी रहमत मुस्तफ़ा जी किताब मुस्तफ़ा जो ज़मानो मुस्तफ़ा जो विलादत मुस्तफ़ा जी त पोइ मीर पुरसाकिर में जश्न भी मुंहिंजे मुस्तफ़ा जो हली रहियो आहे जॾहिं मुंहिंजे महबूब जो जश्न हली रहियो हुजे जवाब दे महबूब की महफिल को महबूब सजाते महबूब की महफिल को महबूब सजाते अरे आते हैं वही जिनको सरकार बुलाते आते हैं वही जिनको सरकार बुलाते सुभान अल्लाह बेशक हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾिजा सोची सम्झी को जवाब ॾिजा रात सॼी भली रात सही भली ॻाल्हायो रात सॼी भली पर संजे को आधी रात भली आधी रात को खोयो असुर भलो जवाब दे मदीने जे मीर फरमायो मदीने जे मीर फरमायो पोइ असुर उथंदा कयो पोइ असुर उथंदा कयो तहज्जुद पढ़ंदा कयो अखियुनि मां लुड़क लाड़ींदा कयो जेकॾहिं हिकिड़ो ॻोढ़ो अल्लाह जे ख़ौफ़ में ॻड़ी पियो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो रब सॼी उम्र जा गुनाह माफ़ करे छॾींदो सुभान अल्लाह बेशक रात जो कहिड़ो हिसो फलो मीर वारा जवाब ॾियो सागरे वारा जवाब ॾियो रात जो कहिड़ो हिसो फलो पोयों हिसो छा चरे गौर सां ॿुधिजा रात
सजी अल्लाह बनाया अगे हिस्सो भी खुदा बनायो विच भी खुदा बनायो पर रात जो जो हिस्सो भलो चचा जो विच भलो चोरी जी रात भली सिच जो विच भलो अल्लाह जा बानो हर शय जो विच भलो हुआ पर रात जो कोयो हिस्सो भलो राज कहड़ो अल्लाह बुधाण तो चाहे हर शय जो विच भलो इंसान जी जवानी भलिया अमलन जो विच भलो हर शय जो विच भलो रात जी पछाड़ी भलिया मौला छाजी करे रब जवाब दियो इन जी करे जो मुबाजिर महबूब के रात जे कोई हिस्से नहीं आदो सुभान अल्लाह बेशक वाह साईं वाह ये भला अचानक मुझे खैर न थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह रात जो कोई हिस्सो छाजे करे भलो वो बजे कल आयो को जवाब दियो रात जो कोई हिस्सो छाजे करे भलो जो महबूब मुस्तफा जे करे भलो जो महबूब जी आमद कोई हिस्से में थिया लेकिन काल कर दो हवाला मुझे महबूब मुस्तफा फरमायो रात जे कोई हिस्से में हिकड़ो गोड़ो जे करे गाड़ी दे हिकड़ो गोड़ो जे करे गाड़ी दे जन्म जी बाहर तो ते हराम कंदो मुझे बुझा मुसलमान ही गौर कजा पहुंचे जाता तो सुनी छाते छाता दो अल्लाह के महबूब फरमायो हिकड़ो गोड़ो गाड़ी दे अल्लाह तो के जन्म का आजादी दी दो आज अतरुक नहीं हिकड़ो गोड़ो है अल्लाह गुनाह माफ करे सही खमन शाह है अल्लाह गुनाह माफ करे तुम जो तुम भार शौकत या सराज भाई है अल्लाह गुनाह माफ करे मौलवी गोड़ो गोड़े अल्लाह माफ करे गुनाहगार गोड़ो गाड़े अल्लाह माफ करे मजदूर गोड़ो गाड़े अल्लाह माफ करे मुखे जवाब दे जने सजी सजी रात मुझो मुस्तफा न गुनाहगार उम्मत ला गोड़ा गाड़े रब माफ कंदो या कोन सुभान अल्लाह बेशक सुभान जवाब अल्लाह दे तू हिकड़ो गोड़ो मुझो मुस्तफा से रब तुझा गुनाह माफ कया गुनाहगार गोड़ो गाड़े अल्लाह माफ करे जवाब दे मुसलमान मुझे मुस्तफा सजी सजी रात रोवा या न रोवा कदे रोवा की रोवा जिब्राइल आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिब्राइल छाछो छोड़ चाहे मुझे महबूब तमाम आराम था कयो आज जिब्राइल आराम तो कया पर महबूब मुस्तफा मुझे अल्लाह तो फरमाए मुझे अल्लाह तो फरमाए महबूब चित्रो जागो इतनी उम्मत ला माफी मिलदी अथरात जागले अथरात अथो उम्मत माफ थी दी एकड़ो हिस्सो जागले एकड़ो हिस्सो माफ थी दो रात जा टे हिस्सा जागले टे हिस्सा उम्मत जा माफ थी दा सारी रात जागले सजी उम्मत माफ थी दी मुझे मुस्तफा जिब्राइल जी गाल बुधी करे बिस्मिल्लाह के वेढ़ण शुरू कयो बिस्मिल्लाह के वेढ़े करे मुझे हुजूर फरमायो ए जिब्रील मां मुस्तफा बिस्मिल्लाह वेढ़े छजवा जैसे उम्मत माफ नबी मुस्तफा आराम न कंदो जैसे उम्मत माफ न थी मुस्तफा आराम न कंदो जिब्रील चले बोलो रब जलाल फरमाए जिब्राइल जिब्राइल जी मुझे रब जलील अल्लाह फरमाए दे कर मुझे महबूब दे जी मुझे मुस्तफा के जाओ या अय्युहल मुज़म्मिल قم الليل إلا قليلا نصفه أو انقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا मुस्तफा सदी सदी रात न जाग मुझा मुस्तफा अथो अथो रात न जाग बस थोड़ो हिस्सो जाग तुझे जमल कुरान पढ़दो तुझो कुरान तुझे रब के एड़ो वणदो तू घुरदो वींदो तुझो रब ॾींदो सुभान अल्लाह बेशक मुझा दोस्त हिकड़े मिनट जे जेकरे चनी मुखे तो सजन साईं जा चरिया फकीर मेरी वडी याद करे छड़ी गुलाबा जे सामो को दलील तले मां दलील ॾियण जे लाइ तयार हा तू चवंदे दलील ॾे मां तो दलील ॿुधो हिकड़ो दफ़ो अल्लाह करे मदीने वञ आमीन आमीन सुभान आमीन हिकड़ो दफ़ो अल्लाह करे काॾे वञ हिकड़ो दफ़ो तो मदीने तैयब ते वञ मदीने में पहुंची करे भला जे अल्लाह न तो थोड़ा वई या सुस्ती लगी पई या मुकद्दर में लिखल ना है इतने न कब्र में न प्यार जो दीदार करे लेकिन उलमा का तो भी बुधवा उलमा का भी बुधवा 70,000 मलाइका का दीदा सुभान अल्लाह जवाब दियो कादे दीने पाक सूरज रोजे से ईदा मदीने ईदा मक्के में ईदा हो गया
के में भी जवाब दो तो आलिम ही छोन तो बुधाए तो आलिम वाला चेहरे के मर्तबे फिक्र जो ये छोन तो बुधाए हिजरा हजार महीने में सुबह जो हिजरा हजार शाम जो फरी कयामत मथई मुंह क्यों न मिलंदो छो सुबान में घंटा तो कोन थवा कहीं छलियो न कोन थवा जो घंटा भी ना छलियो भी कहना है पर मदीना मदीना सुभान अल्लाह जेकॾहिं तोखे दुनिया जो आलिम नथो ॿुधाए तोखे दुनिया जो मौलवी नथो ॿुधाए त मके में केतिरा ईंदा वरी ईंदा या न ईंदा मदीने जा 70,000 एक नंबर खे थो ॿुधाए सुबुह जो 70,000 शाम जो 70,000 वरी क़यामत में अचण कोन थींदो भला जे मौलवी आशिक़ुरा जी परपरा ही नथो ॿुधाए अचो हली मलाइका खां पुछो ॿियो ख़बर काबतुल्लाह भी अल्लाह जो घर आहे मक्को भी अल्लाह जो घर आहे तमाम मखलूक मुहम्मद नमाज़ पढ़ंदी आहे तव्हांजो सॼो ज़ोर मलाइको मदीने ते छो सुभान अल्लाह ओ मलाइको तव्हांजो सॼो ज़ोर मदीने ते छो मलाइका तोखे जवाब ॾींदा बेशक काबो भी काबो आहे पर इहो काबो तव्हांजो आहे असांजो काबो बैतुल मामूर सुभान अल्लाह काबो तव्हांजो मके वारो आहे असांजो काबो बैतुल मामूर आहे तव्हां इन काबे जो तवाफ़ कंदा हो असां बैतुल मामूर जो तवाफ़ कंदा हो मलाइका जवाब ॾींदा काबो तव्हांजो भले अलॻि आहे काबो असांजो भले अलॻि आहे पर मोहम्मद ॿिन्ही जो हिकिड़ो काबो तव्हांजो अलॻि आहे काबो असांजो अलॻि आहे तवाफ़ तव्हांजो अलॻि आहे तवाफ़ असांजो अलॻि आहे पर मदीनो कंबाइंड आहे मदीनो तव्हांजो बि साॻियो आहे मदीनो असांजो बि साॻियो आहे उन मलाइका खे चयोसीं जॾहिं मदीनो तव्हांजो बि साॻियो आहे मदीनो असांजो बि साॻियो आहे तव्हांखे हिकिड़ो दफ़ो मौक़ो मिलंदो आहे असां बार बार ईंदा सुभान अल्लाह तव्हांखे हिकिड़ो दफ़ो मौक़ो मिलंदो आहे असां बार बार ईंदा आहियूं मलाइका आलम ख़याल जे अंदरि मलाइका मग़मूम थी वेंदा आहिनि मलाइकनि जे अखियुनि में लुढ़कल ईंदी जे मां ईअं चवां त उलमा फतवा लॻाईंदा त मलाइकनि खे रोअण कीअं थो अचे लेकिन मां पंहिंजे इश्क में चवां थो त मलाइकनि जे अखियुनि में लुढ़कल ईंदा चवंदा त यार कंहिंजे नसीबनि सां दिली सकाने मलाइका जवाब ॾींदा तुंहिंजे नसीबनि सां रीस कान्हे मदीनो तव्हांजो बि साॻियो मदीनो सां मलाइकनि जो बि साॻियो असां हिकु दफ़ो अचूं क़यामत ताईं तरफ़ों वरी टूटी कान मिले तव्हां बार बार था चओ इंसान चयो असां गुनहगार असां ठग धोखेबाज़ असां सज़ादार बदकार बशर आहियूं त नूरी मलाइका गुनाहनि खां पाक ऐबनि खां पाक तव्हां नूरनि खे इजाज़त नथी मिले असां बशरनि खे इजाज़त मिले थी मलाइकनि निहारे चयो कि जो डोह नाहे तिहाड़ किले बाहर थी सुभान अल्लाह इहो तुंहिंजो डोह नाहे इंसान तूं गुनहगार है मां मलाइक पाक हां मगर तुंहिंजो वक़्त निरालो आहे जो आधी रात जो उथी मुझे महबूब मुस्तफा असां मलाइकनि लाल पर गुनहगार उम्मत ला दुआ करिया सुभान अल्लाह बेशक मुसलमान तुझो वक्त हुआ खुदा जो कसम जो अर्श जा मलाइका तेरे आजू जन्नत तो जो हुजूर नूर आया बशरा ऐ तू पंहिंजे पाण में तनहार टको भी कोन थो नहीं उहे नूरानी मलाइका को सारी सखन त तुझो वक्त भला असां नूरानी जरूर आयो हिकिड़ो दफ़ो मोकल मिलंदी आहे वरी क़यामत ताईं मौका कान मिलंदी तोखे रोज़ रोज़ मौका थी मिले सारा तू खुश नसीब है जो मुस्तफा तुझे हथ रखया ऐ मलाइका को सारी सकन मलाइका तो जो कदर कन वो के कदर तो के मुस्तफा जो कदर ना है खबर तद है पहुंचे जरे महशर के मैदान में कंध हेठे करे कि मुझो मुस्तफा निहारी दो लज के कंध हेठे थी पर आशिक दीवाना न कदर मथे करे चौंदा ओ महशर दिहाड़े हाड़े सुभान अल्लाह मुझो सजणो दिस महशर दिहाड़े ओ मुझो दिलबर दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो मुझलु दिस जा किया रंग धोलाए दोही छलाए रंग धोलाए दोही छलाए पूरा पाशाए बड़ा बड़ा दिस जा बड़ा बड़ा दिस जा शरत हाड़े ओ मुझो पुनलु दिस जा सुभान अल्लाह
तो महशर जे हम जो कुनर दिसजा छो दिसंदे जब तो मुझे मुस्तफा फरमायो मुझे हुजूर फरमायो 18,000 साल जो दी हुयो दीवान जो या रसूल अल्लाह 18,000 जो साल जो दी जो हो असा जो छा थींदो असा 5 मिनट गर्मी में नथा पी सको हुजूर फरमायो तहां न धड़कड़ा न हो तहां धणी सही हमारा हो 18,000 साल जो दी हुई यकीन न हो पर मुझे आशिक दुरूद पढ़ हमारा या रसूल अल्लाह चवण वाला तहां फिक्र न कजो 18,000 साल तवाजे लाइ ये गुज़रदा जड़ बरकत नफिल पढ़ी निकली सुभान अल्लाह सुभान अल्लाह 18,000 साल जो दीन हुको क़यामत जो दीन हुको मैदान महशर हुको सिजदे से जे बराबर हुको ज़मीन ड्रामे जे हुदी सबको पंजे पत्थर में गुडंदो मगर आशिकन जेला 18,000 साल ये गुज़रदा जड़ बरकत नफिल पढ़ी ये 5 मिनटन जे बराबर सवाल थियो अकुल सवाल कयो भला इहो कीअं थींदो अकुल जवाब ॾिनो त अल्लाह जो क़ुरान छो नथो पढ़ी अल्लाह जो क़ुरान छो नथो पढ़ी दुनिया जे अंदर मर्द खां वधीक नाज़ुक औरत हूंदी आहे अल्लाह जो क़ुरान चयो मुझे मुस्तफा जे दीवाननि खां सवाल करण वारा अच त मुंहिंजो क़ुरान तोखे जवाब ॾियां मिस्र जे बाज़ार में वठी हलां बीबी सुलेखा जे घर वठी हलां यूसुफ अलैहिस्सलाम जे ते वठी हलां बीबी सुलेखा खे औरत ने चयो छाते चरी थी छाते दीवानी थी है छाते मस्तानी थी है त बीबी सुलेखा छा चवे सुभान अल्लाह बीबी सुलेखा छा चवे जेकॾहिं मुंहिंजो महबूब हिकिड़ो दफ़ो पानी मुझे दीवान के कपियो सुभान अल्लाह कियन कपियोसी बीबी सुलेखा सभिनी के तैयार करे बिहारियो हथन में सूफ दई बिहारियो दिल पर यूसुफ के चवंदिया ओ ढूंढ खोले दीदार कराओ ये आए मुख में खड़े आया मुख में खड़े आया मुख में खड़े जग मुख में खड़े ढूंढ खोल दीदार कराओ जग आया मुख में खड़े हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जदे ओ हिजाब जो पर्दो हटंदो आ ओए मिस्र जो पढ़ियो लिखियो औरत हजरत यूसुफ दे निहारी दी हन सूफ कटी दी हन सूफ कटजी वया हथ वटजी वया रत बही वया पैर भरजी वया अख यूसुफ बाबा निती हथन जा पैर तोरत थी वया यूसुफ अलैहिस्सलाम हलियो वयो ये जो निहारियो सजो मुल्क हथ लगो पयो रब कुरान में बुधायो फकत दान अयदियहुम वकुल हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम यूसुफ अलैहिस्सलाम के दिसी करे औरत राजा हथ वटे चचा ऐ चवण लगियो खुदा जो कसम ई इंसान न थो थी सके ए त को मलाइका ए त आसमानी मलाइका यदि आसमानी मलाइका के दिसी करे औरत हथ वटे सगन थियो उनन के केड़ी खबर त जेको मलाइकन जो सरदार हो मुझे मुस्तफा जे कदमन के चुमी उड़ी दो सुभान अल्लाह दीवानो मस्तानो बीबी यूसुफ बीबी सुलेखा औरत के चवलियो खबर हथ छो वठियो जे खुदा जो कसम सा के खबर ही न पई तो त जे यूसुफ जो को आसमानी नूर हुयो उनन के केड़ी खबर ए नूर आहे पर नूर जी ही झलका असमान महशर जे मैदान में दिसजो जरे मुजो महबूब मुस्तफा ये अल्लाह जे रहमत जा ताज पाए वेलो तमाजा दोस्तो यूसुफ अलैहिस्सलाम के दिसी करे औरत हथ वठिया खबर न पई जने क़यामत जो दी थींदो अल्लाह चलो इन्हीं करे त महबूब के सोना ताज पाराए जन्नत जा वेसा पारा बिहारी दुस त ओ दीवाना सजी उम्र मीरपुर साखर में मजदूरी करण वाला कदा कदो हलाण वाला तकारी खेण वाला सच्चाई चवंदो होए दौलत मदीनो दिखार पोए भली मार लहने ओ जागा अख में जा लहने ओ जागा अख में जा ओ मीरपुर साखर में हुजूर जे
नात पढ़ण वारा हुजूर जे मदीने जे दीदार ला सिकण वारा अल्लाह फरमाइंदो अॼु महबूब खे तैयार करे वेहारियो तम मदीने में त कोन वञी सघे गुंबज़ खज़रा त कोन ॾिसी सघे जेकर ज़िंदगी में मदीने वञी रुकी गुंबज़ खज़रा ॾिसी अॼु हे निहार गुंबज़ खज़रा वारो महबूब कोट बनाए वेहारियो तम आशिक़ ॾिसंदो बि तो अल्लाह हज़ार रब गुज़ारी दो बि सुभान अल्लाह बेशक दीवाना चयो त जलसे खां पोइ आशिक़ थी करे चवंदो आहे मुस्तफ़ा जाने रहमत सलाम शमए बज़ में हिदायत सलाम वो हमारे नबी हमारे उम्मती वो हमारे नबी हमारे उम्मती तेरी किस्मत सलाम रब फरमाइंदो कौमी रब सागिरो में मुझे किस्मत ते नाज़ करण वाला मुझे हुजूर ते दरूद पढ़ण वाला अज सजी दुनिया तौबा में लगी गया तू कथड़ो मथे कर हुते कंधो हेठ करे दरूद पढ़दो होए अज कंधो मथे करे मुझे यार जो दीदार भी कंदो वञ दरूद सलाम भी पढ़णा सुभान अल्लाह बेशक आशिक़ जी दीद हुंदी कदह जो जने मुस्तफा जी दीद सुभान अल्लाह आशिक़ जी दीद हुंदी मुझे आका जी दीद हुंदी ऐ मुंहिंजा दोस्त हशर जो मैदान परवा हुंदो दुनिया जी नफ़्सा नफ़्सी हुंदी मुझे मुस्तफा जे ज़ुबान ते उम्मती हुंदी ऐ मुंहिंजा दोस्त उन ॾींहं जे लाइ अॼु खां तयारी कर मुझे मुस्तफा सां प्यार मुझे हुजूर सां प्यार कर टाइम जो पूरो थियो मुझे जो जड़े पूरो थे तकदीर जो टाइम पूरो थियो मुझे हुजूर सां प्यार कर मुझे आका सां प्यार कर तू चोजे मुझे प्यार इन के न चइबो जैसा न प्यार हूंदो उन जे हर अदा सां भी प्यार होंदो चो जैसा प्यार होंदो उन जे हर अदा सां भी प्यार होंदो ऐ मुंहिंजा दोस्त तोखे सोचणो पवंदो मुझे मुस्तफा कहिड़ी शइ सां प्यार कयो जो मुझे मुस्तफा नमाज सां सुभान अल्लाह मुझे मुस्तफा फरमायो नमाज मुझे अखियुनि जो मुझे महबूब मुस्तफा गरीब हुजण जो इजलास कयो मुझे महबूब मुस्तफा यतीमन खे संभालियो मुझे महबूब मुस्तफा बेवा औरत जी मदद कई मुझे महबूब मुस्तफा नरम लहजे सां ज़ुबान सां ॻाल्हायो मुझे महबूब मुस्तफा पाण न खाई गरीबन मोहताजन मिस्कीनन खे खारायो जेकॾहिं हुजूर जो आशिक़ आहीं त हुजूर जे सुन्नत सां प्यार कर हुजूर जो आशिक़ आहीं त हुजूर जे शरीयत सां प्यार कर तू हिते प्यार कर मुझो मुस्तफा तोसां हिते भी प्यार कंदो त हुते भी प्यार कर बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मु गुनाहगार जो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए पर वरी ताकीद सां थो चवां इन अध कलाक जो हिस्सो अब्दुल गनी फ़कीर खां ज़रूर हिसाब वठिजो त फ़कीर खे ॾहें जो टाइम ॾेई करे साढा 10 छो कयई जेको 10 बजे दी हां त इहो फ़कीर चयो 10 बजे चयो ॿ कलाक जा मगालियूं ॿियूं बि ॿुधाया जॾहिं मगालियूं ॿुधाया त आशिक़ जो सीनो बि ज़रूर झूमा है जॾहिं सीनो झूमे हा त जो दिल मदीनो थी वञे हा बस हाणे आख़िर दवाना अनिल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मादसा पे सही कमर शाह पार तो निहारे जो तो मुंतखब करे अज मुखे साईं अपन नाम जे हिकड़ी कोठ वाली दाद चोखे में पढ़निया जेका तो कदे न पढ़िया हिकड़ी साकरे में पढ़िया जेका तो कदे सुभान अल्लाह पढ़िया सबा को नाद भी तव्हां जो पढ़ा दो जेका कदे न किथे कान पढ़िया साकरे में भी पढ़ा दो खबर तो नाद पढ़िया कर मिलाद मिठड़ो यार तोखे कंज मिली वीरो
कर मिलाद मिठड़ो यार तो के कंजुली भी दो ईदो मदीने का सरदार तो के कंजुली भी दो ईदो मदीने का आका तो के कंजुली भी दो कर मिलाद मिसा यार तो के कंजुली भी दो ईदो मदीने का सरदार तो के कंजुली भी दो भाग फलो की भी दो तुझो मीर मिठो जो ईदो मुझो मीर मिठो जो ईदो मुझो दिल के गार के ऊपर छोड़ा भाग फलो यार की दो तुझो मीर मदीने का ईदो मुझो मीर मदीने का ईदो मुझो सारा सहन साजा सिंगार तो के कंजुली भी दो अज सहन साजा सिंगार तो के कंजुली भी दो ईदो मदीने का मन ठार तो के कंजुली भी दो ईदो सुनो मदीने जो यार तो के कंजुली भी दो महफिल आगे मानवारी इज्जत अजमत शान वाली महफिल आगे मानवारी इज्जत अजमत शान वाली इज्जत अजमत शान वाली इस चाहते कादे बहकार इस चाहते कादे पुरकार तो के कंजुली भी दो ईदो सुनो नबी सरदार तो के रब चैते सलात पड़े तो आलस जन जो शान करे तो आलस जन जो शान करे तो रब चैते जरूरत पड़े तो महबूब जो शान करे तो आला पुनः जो शान करे तो आला सजन जो शान करे इस खालिक जो ही प्यार तो के कंजुली भी दो इस मालिक जो ही प्यार तो के कंजुली भी दो ईदो मदीने यारो यार तो के कंजुली भी दो सिकसा चहमी लाद करो मदनी मिठे के याद करो आँख बाजे के याद करो आँख बाजे के याद करो कलो कुर्ब कुर्बी कुर्बतार तो के कंजुली भी दो कलो कुर्ब कुर्बी कुर्बतार तो के कंजुली भी दो ईदो मदीने यारो यार तो के कंजुली भी दो फैज जुड़े जो हर दम सारे दूर दूरिया बैठो पुकारे फैज जुड़े जो हर दम सारे नूर नबी चाहिए बैठो पुकारे नूर नबी चाहिए बैठो ईदो मिलाद में मुझे यार तो के कंजुली भी दो ईदो मिलाद में मने ठार तो के कंजुली भी दो कर यारी दिल सा यार तो के कंजुली भी दो कर यारी दिल सा यार तो के रंग लगी भी दो